सिंध में रहंदड़ पूरी दुनिया में रहंदड़ जेके सिंधी माण्हू आहिनि या जेके मुंहिंजा फॉलोअर आहिनि, जेके धरती जा फॉलोअर आहिनि, जेके सिंध धरतीअ खे चाहींदड़ माण्हू आहिनि, जेके शौरमंद माण्हू आहिनि, उन्हनि ॾाढो हीअ अपील आहे त जेके लखनि में धारिया कूड़नि डोमिसाइलनि ते नौकरियूं कनि पिया, उन अमल ख़िलाफ़ पाण एहतिजाज में अचूं था। मुश्ताक सरकी बि काल ॾिनी आहे, मसीहनि जे इंतज़ार में न वेहंदासूं ऐं ॿिया मसीहा ॿिहंदा अचे पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जी ॻाल्हि न कंदा। पाण मसीहा आहियूं ऐं बणिबासूं ऐं पाण ई मसीहा हूंदासूं। इन करे अचो त पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि जी ॻाल्हि करियूं, पाण गॾिजूं।